राम नाम के स्मरणे तो केती गुण हो। राजा माने जब निवे ब्रान इंछे को। जरा राम के नाम से जो जन लावे प्रिय। दया खान संसार से हारी लेवे। राम नाम जपंतियां हो जो कुछ न कहे जमकाल। नानक तन मन सुखी हो जो अंत मिले गोपाल। हरे राम श्री राम हरे राम श्री राम। घड़ी पन राम संभाल पल पल राम। ओ घड़ी पल राम संभाल पल पल राम संभाल। ओ सुनो मेरी दैया सुनो मेरी दैया। घड़ी पल राम संभाल पल पल राम संभाल। सुनो मेरी दैया ओ सुनो मेरी दैया। घड़ी पल राम संभाल पल पल राम संभाल। चार गवाए हित हित गाफिल सुते गवाए चार। फरीदा चार गवाए हंड के चार गवाए समय। लेखा रब मंगेसियां तू आहो कहरे कमे। रैन गवाई सोए के जनस गवाए खाए। हीरे जैसा जन्म है ओ जो कोडी बदले जाए। चार गवाए हित हुत गाफिल सुते गवाए चार। चार गवाए हित हुत गाफिल सुते गवाए चार। आठ पहर तो गवाए की तो कहड़ी कारवा। आठ पहर तो गवाए की तो कहड़ी कार। घड़ी पल राम संभाल पल पल राम संभाल। सुनो मेरी दैया वावा सुनो मेरी दैया वावा। घड़ी पल राम
संभाल पल पल राम संभाल। कंधिय ऊपर झोंकड़ा तू गाफिल निंदनवारवा। कंधिय ऊपर झोंकड़ा तू गाफिल निंदनवार। सही पही जमवावसी काल खड़ा दरबार वाहो। ओ सही बही जमावसी काल खड़ा दरबार। घड़ी पल राम संभाल पल पल राम संभाल। सुनो मेरी देहिया सुनो मेरी देहिया। घड़ी पल राम संभाल पल पल राम संभाल। हम कूड़ा हम कपटी वावा तुम साधु हम चोर वा। हो हम कूड़ा हम कपटी वावा तुम साधु हम चोर वा। ऐसी प्रीत गोविंद सिंह ज्यों लाटू संग डोरवा। ज्यों लाटू संग डोर घड़ी पल राम संभाल पल पल राम। हाँ घड़ी पल राम संभाल पल पल राम संभाल। सुनो मेरी देहिया सुनो मेरी देहिया। घड़ी पल राम संभाल पल पल राम संभाल। ना किया ना कर सका ना करने जोग शरीर वा। हो ना किया ना कर सका ना करने जोग शरीर वा। ना किया ना कर सका ना करने जोग शरीर। जो किया मेरे हरे किया कहता दास कबीरवा। जो किया मेरे हरे किया कहता दास कबीरवा। जो किया मेरे हरे किया कहता दास कबीरवा।
किया मेरे हरे किया करता दास कंदी घड़ी पल राम संभाल पल पल राम ओ भाई घड़ी पल राम संभाल पल पल राम संभाल सुनो मेरी देहिया सुनो मेरी देहिया घड़ी पल राम संभाल पल पल राम संभाल क्या गुण तेरे बिथरा स्वामी तू अपर पारो राम राज हर नाम सलाह है जनरा आस आधारो राम राज हम मूर्ख किछु अनजान ओ कृपा पारो राम राज नानक हर का दास हर दास पनहारो राम राज राम राजिया राम राजिया सच काल पुरवर्तिया कल कालक बेदान बीज बदले गए अब क्यों दान जे हो तो उगवे रुति होर तो हो नानक पाहे बारा भव जुग चढ़ाइए शर्म पातन हो नानक भक्ति जे रखवे श्री राम श्री राम श्री राम मुझे प्यारा परमार्थ के कार्य में ब पासान व्यवहार जो और परमार्थ जो व्यवहार जो बुनियाद कामना वासना व्यवहार के पासे के भावना के शब्द सान जोड़ना श्री राम और परमार्थ जो पासो जो है उन जो बुनियाद भावना है तो भावना जो को बीज है उनके पोखण खां उनकी सुरक्षा जे लाइ उनके पूर्ण रूप ॾियण लाइ उनके फलीभूत करण जे लाइ लोढ़े की आवश्यकता है। तो लोढ़ो है भव इन लाइ जैं संत जैसा वरसी मल्हाए रहिया आहियूं और जिन बाबा जन पंहिंजे मां थोड़ो बुझ के ज़ाहिर रखां थो जेके भी 4-5 शेवक बणायूं जंहिंमें 2 शेवकनि ॿुधायो 3 गुरु नानक साहब के अॻियां उनके नामदान की बख्शिश कयूं और ओॾे संकेत ॾिवाए पुछूं हे कंहिंजी तस्वीर आहे चई गुरु नानक साहब इन असां में भेद न समझिजे। श्री राम
बाबे साईं जन सतगुरु के नूरानी स्वरूप में समाइजी विया, जैसे सचो साईं भी चई विया भई हिंदुनि में नानक शाह जहिड़ो फ़क़ीर वरी कोई ॿियो विरलो मिले। राम सिफ़त करण वारो लीनता तो पाए थो, पर सिफ़त करण वारो नंढो भी थी पए थो। सचल साहब के चवणो पइजी वियो आहियां त पाण लाह, पर इश्क करियां त अबद छॾायां। जेकॾहिं इश्क करण में पवां थो त तूं माशूक थी पए, मां आशिक़ थी पयुमि, पोइ आशिक़ त ॿकरो थियणो पवंदो, माशूक त कासाई आहे, पियो तड़फाईंदुसि। श्री राम जे इश्क में पवां थो त अबद सॾायां थो, माना मां बानो थो थी पवां। बसि उहा ई कार आहे त बाबे साईं जन जे पंहिंजे मुख सां न कॾहिं सतगुरु जी जय चई, न कॾहिं सतगुरु जी महिमा ॿुधाई। इन ॻाल्हि मां स्पष्ट कबो त का मंज़िल एॾी चढ़ी वई। श्री राम पंहिंजे तरफ़ां जो ॻाल्हाइण जो गुफ़्तगू न रहे। सावन बाणी में चयो नानक जन मन भव चना मन भाव। हिते बाबे साईं जे कुटिया ते बि लिखियलु आहे त भव से भाव की रक्षा। असांखे इहो हुजणु घुरिजे, जंहिं बि आश्रम ते वञूं, जंहिं बि आस्थान ते वञूं, जंहिं बि धर्मशाला में घिड़ूं, गेट खां वठी असां सूचनाउनि खे ज़रूरु ॾिसूं, असांजी बुद्धिमानी न चइजे। मनमानी हलणु पशुवत आहे। घिरी आयासीं, कुझु बि असां मनमत सां हलियासीं, कंहिं बि चई विधो इहो कीअं थो हले पियो, त तुंहिंजे जवाब लाइ इहो पूरो न उतरंदो त मां जेकी चाहियां भई अॿार संदेश लिखियो पियो आहे, सूचनाऊं लिखियूं पियूं आहिनि, तोखे हीअं हीअं हिन जाइ ते रहणो आहे, हीअं हीअं हलणो आहे, हिन हिन नियमनि जी पाबंदी करणी आहे। इहो होटल न आहे। श्री राम ॿाहिरि दरवाज़े ते सभु सूचनाऊं लिखियलु आहिनि, अंदरि सॼियूं वचन लिखियलु आहिनि। हरे राम जेकी चार पदार्थ तोखे पाइणा आहिनि, माना तोखे दुख न खपे, सुख खपे, तोखे मान खपे, तोखे शांती खपे, तोखे जनमण जो चक्कर कटणु खपे, सभु पॉइंट लिखिया पिया आहिनि। हिकिड़ो ई छड़ो खणी वठे त बाबे साईं जे कुटिया जे मथां लिखियलु आहे, और सचे साईं जे पॉइंट जे मथां लिखियलु आहे व्यवहार शुद्धि परमार्थी सिद्धि आहे। व्यवहार शुद्धि ही परमार्थ में अचणु तुंहिंजो सफल तॾहिं आहे जॾहिं तूं व्यवहार खे शुद्ध कयो। ॿुधण में महिनत लॻंदी, पर उन्हनि वचननि खे तूं व्यवहार में जॾहिं आणे। राम और साईं कंवरराम साहिब जे हिते लिखियो पियो आहे, ख़ुदा जे घर पहुचण जा 4 तरीक़ा: शेवा, बंदगी, और खैरात और शहादत। और साईं कंवरराम साहिब चइनी खे प्राप्त थियो। जे शेवा लाइ पुछिजे त कंहिंजी हुन शेवा न कई, जे बंदगी लाइ चइजे त इन खां मथे दुनिया जो रिकॉर्ड कहिड़ो थींदो। हेॾी बंदगी अंदरि हुई जो ॿाहिरि 8-8 कलाक उहो भॼन में बीठो आहे। श्री राम खानपुर जो दरबार ठही आहे। चवंदा हुआ जिथे दरबार न आहे उहो शमशान जे बराबरि उहो ॻोठ आहे। जीव वीचारा संत जे वचन वातो निकिरे कंपाए माण्हू थी वञनि। असांजो सेठ ॿुधाए पियो पंहिंजो
साईं खे पंहिंजनि वेनती रखी साईं असांजो ग़रीब ॻोठु आहे। चयऊं बाबा भली थींदी। चई चङो भला तव्हां रहो साईं। उगड़ाई करायूं, दरबार ठही वई, मुहूर्त ते आया, जेको भॼन कयूं, मंझंदि थी वई, पंहिंजे हथ जोड़ियूं बीठा आहिनि। भई रोटी हले 2-4 कलाक लॻी वेंदा। हेॾनि गांवनि जी ख़लक़ आयल आहे। जेकॾहिं अञा वधी वियो कमु त संझा थी वेंदी। बिजलियूं कोन हुयूं, गॾ घोड़े जूं सवारियूं हुयूं त वरी ॿियो वेलो तावन थी पवंदो। पंहिंजनि जी एॾी समर्था न हुई त बीठा आहिनि कंहिं महिल अखियूं खोलियूं त साईं खे चवंदा साईं भोजन बि तयारु आहे, हाणे भंडारो हले। त चई पेट ते हथु रखी चवंदा मुंहिंजो पेट न भरियो आहे। सेठ गोकलमल असांखे हाणे न्याणी ॾिनल आहे उन पासे ॾे ॻाल्हि पिया कनि। ॾिसो भाई सुबुह जा बीठल, दुनिया वेठी आहे, आशिक़ बीठो आहे, संत बीठो आहे, पर चए छा थो मुंहिंजो अञा पेट न भरियो आहे। राम त बंदगी इन खां मथे बि कीअं थींदी आहे और सखावत कीअं थींदी आहे। शहादत इन खां मथे कंवर तो पाण सिर ॾिनो हो। मां तव्हांखे नुक़्ते सां क्रम सां ॿुधाईंदो अचां त कीअं पाण सिर ॾिनो। हरे राम। पर अॼु मतिलब ते अचूं त नानक जन मन भव तना मन भाव। भाव लोढ़ो आहे, सदाईं भव में रहूं। बाबा साईं जंहिंखे बि मुंहं सां शेवा चवंदा हुआ, जंहिंजो भाव खुले त बसि जीअं शेवा लाइ चयूं ऐं वञणु शुरू कयईं त पोयों चवंदसि अबा भव सां। इहो पोयों ॼण लागू करे छॾींदसि अबा भव सां। साईं कंवरराम साहिब जन हिकिड़े भेरे हरे राम कारे ॿाहिरि वञनि पिया, पिताफ़नि खां पास थिया, दरबार साहिब में आया। मंझंदि जो टाइम हो, साध सुम्हिया पिया हुआ। साईं जन हमेशह आज्ञा कंदा कंहिं बि संत दरबार वञो, बुहारी या मटु पाणी जो काई न काई कुझु शेवा करे वञो। हरे राम। साईं जन उन महिल मंझंदि जो मटु खणी करे कयो ते भरियो। आख़िर जेका शइ ठही आहे उहा रहंदी, कोई थोरो ॾाढो भव सां कंदा, हमेशह हुकुम भव सां। साईं खां पोइ सचे साईं जहिड़े जवान जॻहियूं रहंदे इन खां मथे ॿियो भव छा थींदो। कोई ठुणको लॻी वियो, दिलो भॼी पियो। राम। निटाण मंझंदि जो उस में साईं उतां हली करके ॿाहिरां ई ॿाहिरां जीअं ॿियो कोई ॻोठ में न ॾिसे त साईं कंवरराम हिते कीअं। सिधो जरवारनि पहुतान, उतां दिलो खयो अथऊं, उहो वरी ॿाहिरां ई ॿाहिरां आया आहिनि। पिताफ़न दरबार पहुतान, उहो पाणी मटु भरे करे रखियो अथऊं। इन खां मथे भव छा थींदा आहिनि। श्री राम। चवंदा हिते साहिब भय विच कुंभ चढ़ाइए, भव जो कुंभ चाढ़ियूं और शर्म पाव तन होए। तन मीन्स इंद्रियूं। हे असांखे इंद्रियूं भुलाइनि थियूं। मन चाहे थो, मन उनखे भोगे थो, महसूसु करे थो, पर माध्यम त इंद्रियूं आहिनि न। असां इंद्रियूं साथ न ॾींदासीं मन खे इंद्रियुनि जो त मन छा ई पाए, चुप करे वासनाऊं सोचे सोचे बसि करे वेही रहंदो। श्री राम। मन चले थो, चलंदे तूं दृढ़ राख शरीर, शरीर कमु करे वे थो, अपराध थी पियो, तोखे पाप लागू थी वियो और तोखे फल भोगणो ई पवंदो। श्री राम। त हिते साहिबनि बसि हिकिड़ो ई श्लोक चयो, एतिरो ई खोड़ आहे असां गुरमुखनि खे। भय च खुंभ चढ़ाइए, पंहिंजे मन खे शर्म पाह तन होए। असां पंहिंजे इंद्रियुनि खे शर्म में पाह करे छॾियूं। छा असांखे पराई निंदा मां लजा अचे, पराए पर स्त्री पराए धन जे ॾिसण खां शर्म अचे। श्री राम। को मार्ग ते वञण खां शर्म अचे, बसि इहा लजा अचे, शर्म जो पर्दो अचे। इन बचाव में रहूं। नानक भक्ति जेर पे अहिड़े तरीक़े सां भक्ति में रची वियो त पोइ उहो कूड़ो न थींदो। कूड़े सोए न को मेला पहला। हा राजा मदा कुरो आशिकदार, नामदेव सज पूछिए मैं करे विचार। अंधी रही ज्ञान भागवतार, ज्ञानी नृत्य वाजे वावे रूप करे श्रृंगार। तुझे कुके वादा खावे जोधा का विचार,
मूर्ख पंडित हिकमत हुजत संजय करे प्यार धर्मी धर्म करे गावे मंगय मोख द्वार। धर्मी कलयुग में धर्मी जो धर्म करे वो धर्मी, पर धर्म करण खां अग में सोचें धर्म करण वयो मन चाहे से बाजे ते वञी करे ॿ रुपया भेटा रखां, पर भाएं थो मां रखण वञा थो। उन धर्म करण खां अग में धर्म जे मंज़िल ते पहुचण खां अग में ही पंहिंजो फल नष्ट करे छॾे। मां काथे काथे पंहिंजे शिष्यनि खे बि ॾिठो, ॿीं जो नोट खणी आया ॿीं जो, पर आंगुर सां हीअं कंदा आया भई अलाए साधक अखियूं अथसि अलाए कोन, त ॾिसे त मां ॿीं जो नोट थो रखां। उहो ॿार बि ॾिसंदो आहे त ॻाढ़ो नोट आहे त ॿिनि जो अंगु ॾिसणो आहे, छा तूं ॿ रुपया रखण थो अचे, हू रुपयो रखणु अचे हा। एतिरी जीव जी शुद्धता आहे। बसि इहो चवण जो मतिलबु इहो आहे, ॿियो मक़सदु कोन्हे, इहो चवण जो आहे। हीअं छो थो करे, तूं हीअं करे चुप करे रखी वञ न, हीअं थो करे। श्री राम संतनि जी वार वार ॾे नज़र हूंदी आहे, संत जी मानसिक दृष्टि शिष्य जे मन ते नज़र हूंदी आहे। शिष्य जो कमु आहे शरीर जी संभाल करे शिष्य, और गुरु जो कमु आहे शिष्य जे मन खे ॾिसे। फ़िलसुफ़नि रायो ॾिनो आहे, चई फलाणो अहिड़ो आहे, चवंदे वठी अचेसि त मां तोखे ॿुधाईंदुमि त इहो कीअं आहे। दिलि जो शायदि मन थींदो आहे, शरीर मुंहुं थींदो आहे, बसि उहा उनजी प्रक्रिया में नज़र ईंदो त हिन जो ख़्यालु कहिड़ो आहे। श्री राम धर्मी धर्म करहे गावा वहे, ग़रीब प्यार मां डुकंदो ॿीं जो नोट कढी करके अची करे सिक सिक में पीड़ी वारो ग़रीब उहो अची रखंदो, पर सेठ संभरी संभरी उथंदो ऐं ठाहे ठाहे नोट कढंदो। अॻिलो ॾिसे त हा मां अचां थो तो वटि रखण जे लाइ। राम इहो जे अचण में विद्वान परखे वेंदा आहिनि, कीअं कढे थो कीअं अचे थो, उहो ख़ुशी में डुकंदो ईंदो। विवाहनि जे मौक़नि ते हिक ॿिए खां रीस करके पंहिंजे लखनि खे वधाइण जे लाइ हिन कयो आहे त मां न करे सघंदुमि, और जॾहिं ग़रीब बि 5 रुपया रखे थो, सेठ अची 5 रुपया रखे थो, उते लजा नथी अचे त मुंहिंजो धर्म छा आहे, मां छा करे रहियो आहियां। धर्मी धर्म करे, इहे कलयुग जा लक्षण थींदा। धर्मी धर्म करे गावा वह मंगे मोख द्वार, जति सदावे जुगतन जाने छॾ बहे घर बार। सबको पूरा पे होवे घट न कोई आखे, पत पुराना छे खाए। मेला पहला वधी सो जग नानका सच्चा वेखे सोए, सबनी छाला मारिया करता करे सो होए। अगे जात न जोर है अगे जी नवे, जिनकी लेखे पत पवे चंगे से। बस 2 पॉइंट ॿुधासीं असां, भव ते धर्म ते, और 3 पॉइंट ॿुधी छॾियूं। वधी संसार जो ठाहींदड़ परमात्मा जॾहिं चाहे उहो असांजे चाहना सां कोन ठाहींदो। सो जग नानका अख छिंभे ठाहे डाहे, और सच्चा वेखे सोए ठाहे करे ॾिसे थो वेठो। पर हिते अची करके सभिनी छाला मारिया, हे मां कमु कयो, हे मां ठाहियो, हे मां बणायो, हे मां बणायो। भई छा तूं ठाहियो, तोखे कंहिं ठाहियो हो, इहो विसरी वियुसि। करता करे सो होए, ठाहींदड़ी ठाहे रहियो। अगे जात न जोर है अगे जीव निवे, जिनकी लेखे पंत पवे चंगे से। जिनकी लेखे पत पवे चंगे से, और धर करम जना को तुद पाया ता तन्नी वाह खशमी। जनता के वस किछ नाही तुद वे की वाह जो तो पाई, ज्ञान कोने जो आपवा तो दुखवाया। गुरु कृपा से जान जिते तुझवावा बुझाए, सजीवा सच समाया वारियां बलहारियां वारियां बलहारियां।
तो तने खसम थे आया इना जनता के वस किछ नहीं पढ़ की जगत याद आ पढ़ एक नानू तू पढ़ना पड़ता गुर कृपा ते जानिया जिथे तुदा बुझाया सजे सच समाया जुग जुग भगत पाया पै ग्रहलाया माजे हरना पै दुष्टन नाम दे मुखलाया नानक सार से अंत लय चलाया राम राजे श्लोक महला पहला वावा आपे बने आपे पूर्ण दे दुख समाए आपे साजे करे आप जाई रखिया कर्ण जा सो करता का दुर करिंद जिया वाह साई कार कमाणी छोड़ी वाह तन्ने पा नानक की बारी और तुझी वाह नाई जा सो करे जो तुसाई रजा सो करे जो तुसाई रजा तेरी वडकियां वडियां शुभ सतनाम सत श्री धर्म भागशाली श्री राम प्यारा मुंहिंजा साईं सदको वञो प्रभु जे नाम तो जंहिं कृपा करे असांखे पंहिंजा प्यारा मोकिलिया जेके असांखे सुरझाइनि था दग लाइनि था उन्हनि महान पुरुषनि जा असां जन्म जन्म जा ऋणी आहियूं। माउ पीउ जो ऋणी हिकु जन्म जो थींदो आहे पर महान पुरुषनि जो जंहिंजो हिकु हिकु वचन असांखे जीवन बणाए थो हे जेकी असां तन मन धन संतनि जे आयोजन में असां कुर्बान कयूं था इहो असां सभु ऋण चुकायूं था पर असां संतनि खे ॾेवणेदार बणायूं ऐं असां लहणेदार बणिजूं उहो तॾहिं थी सघंदो प्रभु कृपा करे जेकी संत चवनि था असांखे हलण जी प्रभु तौफ़ीक़ बख़्शे त असां संतनि खे ॾेवणेदार बणाए वेंदासीं। बाक़ी हे जेकी कयोसीं हे असांजो भाग हुयो उहो हिसे में अॻ में हुयो वरी हे प्राप्त थियो पर हे बीज जेको हाणे मिलियो वरी इनखे बोईंदासीं हरे राम एतिरे में संतोष ख़ुशि न थी वञूं त सभु कुझु मिली वियो। भाग बणाइण जो बीज मिलंदो आहे संत भाग ठाहींदा न आहिनि भाग बणाइण जो बीज ॾींदा आहिनि। तूं मनुष्य जे न बणाए त बाक़ी ॿियूं भोग जूणियूं आहिनि पर हीअ ई जूण आहे जेका प्राल ॿुध भोग खां सवाइ तोखे नए जनम बणाइण जे लाइ देवता बणिजे दैत बणिजे इहो तोखे मौक़ो हे आहे। श्री राम तुंहिंजा प्यारा असांखे प्रभु कृपा कई टोनियूं गुरु महाराजनि पंहिंजी कृपा सां अखंड पाठ साहिब जो प्रारंभ कराए वर्सी जो आरंभ थियो हिकु राति सुख सां संपन्न कराई वॾो आनंद प्राप्त थियो वरी ॿी राति जी बि शुरूआती थी। अॼु हाणे अरदास कबी
टियों ॾींहुं शुरू थींदो अॼु जे चोॾस जो संत बाबा जी सालियाने वर्सी जो ॾींहुं प्रेम सां जो असां मल्हाईंदासीं। सत्संग खां पोइ प्रेम सां भरपूर असां आराम वठूं। राति पोइ राति आहे चोॾस जी। प्रभु कृपा करे असां वेही सघूं, जागरण जी भावना कयूं। विश्राम घड़ी अचे त जिथे वेठा आहियूं असां करे सघंदा आहियूं, कोई मना न आहे, कोई कंहिंखे न उथाईंदो। वरी जंहिंमहिल उथूं वरी आनंद वठूं, वेही रहूं। ॾहें बजे वरी सत्संग शुरू थींदो। माफ़ी घुरंदा जेके प्यारा भगत रहिजी विया आहिनि, असांजो साईं नानदास जन, अन्य और भगत जेके ॿिया बि अची वेंदा। 2 कलाक जे अंतर्गत उहे सभु आनंद वठाईंदा। मथां 12 बजे गवर्नर ईंदो शास्त्री जी, जंहिं अॻे बि असांखे ॾाढो अधु कलाक सत्संग ॿुधायो। शायदि उहो कैसेट निकिरी चुको आहे, न त बि जल्दी उहो इशू कयो वेंदो। संसार में जेका 2 पद्धतियूं हली रहियूं आहिनि, दुख ऐं सुख जूं, जंहिं पद्धति हुन संत ॻाल्हायो हो, त हाणे बि उहो ई सत्संग करणु ईंदो। रात जो बि थी सघियो त मिस्टर टंडन जी ईंदो, उनखे वध्यात्म ते ॻाल्हाईंदासीं। वरी शाम खां पोइ जेको प्रोग्राम हूंदो उहो मंझंदि जो भोग महिल ॿुधायो वेंदो। 1 बजे असां सभु आनंद वठंदासीं इन अखरनि सां। श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम। कृष्ण भगवान गुरु नानक सदगुरु बसवन गोठ की जय। शंकर साईं पातशाह सदगुरु साईं खोताराम सारवती, सच्चे साईं सारवती, तुझमर शहीद साईं नवराम सारवती, सखी शंकर बाबा सीताराम साहब की जय। माता सर्व संतन महात्मान की, सर्व संतन को पैरी पै, साध संगत की शय आयो लाल कयो झूल। तू ठाकुर तुम पैरदास जी।